वॾड़ा चवंदा हुया अगरि को तव्हां सां विढ़े थो ऐं उहो ताक़त में तव्हां खां ज़ोर आहे, तव्हां उन सां विढ़ो न, तव्हां पंहिंजे अकुल जो इस्तेमालु कयो ऐं तव्हां ई हुन मां खटींदव। हिकु वॾो वणु हुयो, उन वण ते क़िस्मे क़िस्मे जा पखी अची वेहंदा हुया ऐं उते आना बचा ॾींदा हुया। पोइ हिकु इंसानु ईंदो हुयो, अचे हिननि जा बचा खणी वञी बाज़ार में खपाईंदो हो। पोइ पखी अचे परेशान थिया त हाणे हिन मूं जिंदगी कीअं छॾायूं, हे इंसान आहे, असां पखियूं, हिन सां असां कीअं विढ़ूं, हे त असांखो ज़ोर आहे। पोइ इन ई परेशानी में वीचारा पिया रहंदा हुया उन वण ते। जॾहिं बि हिननि जा बचा थियनि उहो जे खणी हलियो वञे। हिकु ॾींहुं उते जे उल्लू निकितो। उल्लू जो ॾिठो त हेॾो वॾो वणु आहे, हेतिरा पखी था रहनि हिते ऐं सभु परेशान। पुछा की हिननि मूं ॻाल्हि छा आहे, तव्हां परेशान छा कयो, हेॾो वॾो वणु आहे, घाटो आहे, तव्हां परेशान छाजे लाइ आहियो सभु। चए था उल्लू ॻाल्हि हीअं आहे, जॾहिं बि असांजा बचा थियनि था न, हिकु इंसानु अचे थो असांजा बचा खणी थो वञे, त इन जे करे असां परेशान आहियूं। उल्लू जो ॻाल्हि ॿुधो, हाणे हो त ताक़त में ज़ोर आहे असांखो, असां हूं पखी, हाणे असांखे अकुल जो इस्तेमालु करणो पवंदो। चए उहो कीअं, चए हाणे सब्र कयो, मां थोरो सोचियां। उल्लू जी खे असां चिबरो बि चवंदा आहियूं सिंधी में। सोचे सोचे उल्लू जो हाणे ॻाल्हि ॿुधो, हाणे इंसानु भली अचे, मां हुन सां ॻाल्हाईंदुसि। चए तूं छा हुन सां ॻाल्हाईंदे, चए उहो मुंहिंजो कमु आहे, पर ईंदो कहिड़े टाइम आहे। चए उहो सुबुह जो ईंदो आहे, मथे चढ़ी ईंदो आहे, पोइ जेके ॾिसंदो आहे बचा उहो खणी वेंदो आहे। चए ठीकु आहे, मां तव्हां वटि रहां थो राति हिते, वरी सुबुह जो उहो अचे। उल्लू राति जो हिननि वटि टिकियो। जॾहिं सुबुह थियो, पखी सभु त हलिया विया। चए था उल्लू हाणे पारां था तोखे, चए तव्हां वञो, तव्हां बेफ़िक्र थियो, हाणे मां ॼाणा इंसानु ॼाणे। पखी त हलिया विया पंहिंजी रोज़ी जे पोयां। हाणे उहो चिबरो उते वेही रहियो, ॾिठईं त वाक़ई बचे थो पियो हिकिड़ो इंसानु, लठ हथ में अथसि। अची वण ते चढ़ियो त उल्लू पुछा कयो हुन मूं, चए इंसानु काॾे थो चढ़ी वञी वण ते। चए मां बचा हितो लाहींदो आहे, मां उहे वञी खपाईंदो आहियां वञी बाज़ार में, मूंखे पैसा मिलंदा आहिनि। चए हिननि जा बचा हिननि को तूं छिनी थो, इहो को चङो कमु आहे। चए चङो कमु आहे या ख़राबु कमु आहे, पर मुंहिंजो रोज़गार इहो आहे। चए ईअं न कर, के माउ पीउ को बचा न छिन, इहो कमु सुठो न आहे। तूं ॿियो को वञी को कमकार कर, ॿियो को रोज़गार कर, जा वॾा पखी वञी तूं पकड़, तूं बचा तो छिनी माउ पीउ खां। चए न मुंहिंजो कमु इहो आहे, मां का ॻाल्हि कोन ॿुधंदुसि। ॼण ॻाल्हि ॿुध, हिकिड़ी जाइ ते अहिड़ो मेवो आहे हिकिड़ो, जॾहिं उहो मेवो जेको बि खाईंदो आहे न, उन में एॾी ताक़त ईंदी आहे जो शींहं खे ॿोभारे हणंदो आहे। अहिड़ो मेवो आहे उहो, भली केरु बि खणी खाए, भली ॿकरी खाए, हरण खाए, पखी को खाईंदो मेवो न, उन में एतिरी ताक़त ईंदी जो शींहं खे ॿोभारे हणंदो आहे। उहो मां तोखे मेवो आणे या पोइ तूं हिननि खे छॾींदे, पोइ बचा न खणंदे हिननि जा। हिन सोचियो दिलि में, चयां उहो मेवो मूंखे आणे ॾे, पोइ बि त बचा मुंहिंजे हथ में आहिनि न, इहो मेवो खाईंदुसि, मूं में ताक़त अची वेंदी, इहो त अञा सुठो कमु आहे, पोइ त मां शींहं जा बचा वञी खणा, एतिरी ताक़त आहे हुन में। चए ठीकु आहे, तूं आणे ॾे। या ठीकु आहे, तूं वण हेठो वेह, मां खणी थो अचां, तूं बचा न खणजांइ न। चए न मां नथो खणा। ऐं खण उल्लू हुतां उथियो। इंसानु सोचियो त भली हाणे पहिरियों मेवो त आणिजे, पोइ मूंखे उल्लू छा कंदो। मेवो खाईंदुसि, हिननि जा बचा बि खणंदुसि, पोइ शींहनि जा, बघिड़नि जा, पोइ सभिनि जा बचा खणी मां खपाईंदुसि, मूं में ताक़त अची वेंदी एतिरी। घड़ी खण गुज़रियो त उल्लू मोटी आयो, हिकिड़ो मेवो खणी आयो। हे मेवो तूं खाईंदे न, तूं शींहं खे बि मारे वेंदे, एतिरी हिन में ताक़त आहे। इंसान चयो वाक़ई हिन में एतिरी ताक़त आहे। चई बाक़ी छा, तूं खाई ॾिस, तूं आज़माए ॾिस, जे न हुजे त पोइ बि इहे बचा त हिते ई आहिनि वण ते न। चई हा सही आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि सही आहे।
हुन मेवो हिनखे ॾिनो, मेवो हिन खाधो, मेवो खाई दम कयईं। चयान किथे मूं में एतिरी ताक़त? चयान ईअं ख़बर पवंदी आहे ताक़त जी, ज़ाहिर आहे तोखे ज़ोर आज़माइणो पवंदो, तोखे पोइ ख़बर पवंदी न। की वो साम्हूं ॾिसी तो शींहं वञे थो पियो, वञ न शींहं सां हाणे तूं विड़, ॾिस तूं कीअं शींहं को भारे थो हणी। हिन सोचियो हाणे आज़माइजे हिते, शींहं को भारे हणां थो, पोइ मोटी थो अचां ऐं बचाए विलाहे वेंदुसि, ऐं पोइ झंग में घिड़ी पवंदुसि, शींहं जा बघेड़ जा सभिनि जा बचा खणंदुसि। पोइ खणी उथियो, लठ खईं। उल्लू चयो तूं लठ काॾे थो खणी, तूं हुनखे ईअं हथनि सां भारे हणंदे, तो में एतिरी ताक़त आहे हाणे। चई ठीकु आहे। हे वण मूं निकितो, शींहं खे हक लॻी। शींहं जो ॾिठो इंसान खे, चई वण मूंखे बि त 3-4 ॾींहं थी विया आहिनि बुख ते, मस्तु हथ आयो आहे शिकार। ऐं शींहं हिनखे जो झल पेर माथो तोड़े अचां, तूं मोड़े काॾे थो अची। ऐं शींहं उतां भॻो हिन ॾे। हाणे हिनखे त बांवर हुयो त उल्लू मूंखे मेवो आणे ॾिनो आहे, मूं में वॾी ताक़त आहे। जीअं जो शींहं आहे, शींहं जो चंबो हिनखे त हेखनि किरी पियो त शींहं मथां चढ़ी बीह रहियसि, त हाणे वेठो उल्लू खे पियो ॾिसे। शींहं चयो छा थो ॾिसी? चई मां ॾिसां थो उल्लू खे। उल्लू चयो त ॻाल्हि ॿुध, अड़े बेवकूफ़ इंसान, जे हिन मेवे में एतिरी ताक़त हुजे, असां पखी मेवो इहो न खाऊं हा? इहो मेवो खाई असां तोखे पोइ छॾियो, तूं वण ते चढ़ी आहे? असां में एतिरी ताक़त अचे हिन मेवे जे खाइण सां, त पोइ त असां तोखे मारियूं आहे, पोइ तोखे सां छो इलाज कयूं आहे, मृत्यु कयूं आहे? हे त मेवो तोखे मां ई आणे ॾिनो त तूं वञ शींहं जे रुख चढ़, जेको तोखां ॾाढो आहे त वञी उन सां वञी विड़ त ख़बर पवे तुंहिंजी न। तो इन करे दुश्मन जो मारण जो तरीक़ो इहो ई हुयो असां पखियुनि वटि, ॿियो त तरीक़ो कोन, हूअं त तूं असांखे ज़ोर हुअईं। हिते शींहं जेको त चांबूटा हणी हिनखे खणी मारे खाधो। जेॾी महिल पखी जो शाम जो आया त पुछा कयो, अदा उल्लू ॾे हाल वाल? की वो इहो पियो अथव, ॾिसो हिन हॾियूं पयूं अथव इंसान जूं, अॼु शींहं जे हथों माराए छॾियोमांसि हिनखे, तव्हांजी मां जान छॾाई। जॾहिं बि चई अगरि ताक़त में को ज़ोर हुजे, उन सां जंग करणु बेवकूफ़ी आहे, ऐं उते अकुल जो इस्तेमालु कजे। सो दोस्तो, जेके बि वॾनि ॻाल्हियूं कयूं आहिनि बिल्कुलु सही आहिनि। जिथे बि कचहरी में माण्हू वेहे, उते जल्दबाज़ी में को बि फ़ैसिलो न करे, सोची सम्झी अकुल मां कमु वठी ऐं पोइ उहो लफ़्ज़ कढे। जॾहिं ख़ामोश रही उहो लफ़्ज़ कढंदो त सॼी कचहरी ख़ामोश थी वेंदी। ऐं जल्दबाज़ी में जेके बि फ़ैसिला थींदा आहिनि उहे ग़लति थींदा आहिनि, पर सोची सम्झी माण्हू जॾहिं पंहिंजे अकुल खां कमु वठी को बि फ़ैसिलो कंदो, उहो ई फ़ैसिलो सही बीहंदो आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं तव्हांजी दिलि सां लॻनि थियूं त पोइ लाइक ऐं शेयर कजो, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाइजो जेके तव्हांजा समझदार दोस्त आहिनि। ज़िंदगी रही त वरी ॿिए कंहिं वीडियो मिलंदासीं। जेके बि दोस्त रहिजी विया जन ईद मुबारक असां कोन आहे, उन्हनि खे असां ईद मुबारक ॾियूं था। पंहिंजे देश में हुजो, परदेस में हुजो, जिते बि हुजो, दुनिया जी कहिड़ी बि कुंड में असांजा सिंधी भाइर हुजो, उन सभिनि खे वरी बि दिलि जी गहराइण सां ईद मुबारक हुजे। अस्सलाम वालेकुम।